बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेरान में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मुआ नाज़रीन, लेकिन जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं सुबुह जो आगाज़ में अल्लाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तलावत सां कंदा आहियूं। जीअं त नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो आहे लू बिस्किट तव्हां सभु लाइ खणी हिकिड़ी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे तादाद इनामात ऐं करोड़पति बणिजी सघो था। ऐं लू जी हिकिड़ी बहितरीनु प्रोडक्ट गाला मेरे देश का बिस्किट गाला में ऐं बेदे ऐं कड़क जो बहितरीनु ज़ाइको जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त। ऐं तव्हां सां असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। ऐं नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असां प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। या कंदमि लाइव जा टास्क वग़ैरह चेंज जी मौसम जे हवाले सां मिज़ाजनि तकनीअ में चेंज पियो थिए। हाणे बहार जी मौसम आहे, हर जॻह ते जेके आहिनि ख़ासि तौर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया या सोशल मीडिया ते सभु जेके आहिनि गुल जी जेके इवेंट्स वग़ैरह हूंदा आहिनि, फेस्टिवल्स वग़ैरह हूंदा आहिनि गुलनि जा, उन्हनि में वेंदे नज़र अचनि था। या के ॿार जेको गार्डनिंग वग़ैरह में पंहिंजे जेके गुल ॿूटा जेके आहिनि पुख़्ते नज़र था अचनि, त हिकिड़ी सुठी अवेयरनेस आहे। इहा ॿारनि खे हिकिड़ी नॉलेज आहे। ऐं आउं त चाहींदे त अहिड़े फेस्टिवल्स में पंहिंजे ॿारनि खे जेको आहे वठी वञणु घुरिजे, छो त उन्हनि खे गुलनि जा नाला ख़बर पवंदा, उन्हनि जे रंगनि खे बि ख़बर पवंदी त अलाह साईं ॾिसूं केतिरो त ख़ूबसूरत अंदाज़ आहे जेको आहे हिकिड़े ई गुल में एतिरा रंग जेके भरिया आहिनि। यकीनन इंसान जेके कॾहिं कॾहिं अहिड़ा कुझु रंग हूंदा आहिनि त जिन इंसान जी तबियत ते असरु कंदा आहिनि, त पोइ उन जी ज़िंदगी भर जो त लाइफ सोल ऐं पीस सोल जो उन जो कमु मुताबिक़ कंदा आहिनि। कॾहिं बि उहो फ्रस्ट्रेटेड या परेशान हूंदा आहिनि त कॾहिं उन रंगनि ते नज़र पवंदी आहे त उन्हनि खे इलाही सुकून महसूसु थींदो आहे। ईअं ई सुकून जे हवाले सां ऐं रूह खे सुकून जे हवाले सां उहे जेकी मौसीक़ी जेकी आहे रूह जी ग़िज़ा आहे। अॼु बि असांजे प्रोग्राम में जेके बहितरीनु जेके आहिनि रागी मौजूदु आहिनि ऐं हमेशह असांजे जेके प्रोग्राम सुबुह मेराण जो हिसो थींदा आहिनि। अॼु त काफ़ी टाइम खां पोइ वरी असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में शामिलु थिया आहिनि। अॼु त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं। ज़ाहिद गुल तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेराण में कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? सभु ख़ैरु आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। एतिरो वक़्तु कीअं पियो गुज़रियो? बसि ज़ाहिर आहे असांजा जेके चाहींदड़ आहिनि कुझु उन्हनि खे ज़रूरु टाइम ॾियणो आहे न। ऐं पोइ मुख़्तलिफ़ जेका सीज़न हले पई प्रोग्राम्स वग़ैरह जी, उन हवाले सां कुझु माण्हू मसरूफ़ आहे। पर वक़्तनि ब वक़्तनि असांखे जॾहिं मेरान टीवी जो हुकुम थींदो आहे त असीं हाज़िर थी वेंदा आहियूं। ऐं अॼु बि हाज़िर थिया आहियूं। ऐं तव्हांजे हिन प्रोग्राम जे तवसुत सां असांजा जेके बि ॾिसंदड़ ॿुधंदड़ आहिनि उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम या आली मदद ऐं हक़ मौजूदु सभु खां पहिरियां। ज़बरदस्त। तव्हांजी टीम खे जेके आहिनि तव्हांजी टीम खे बि त असां भलीकार कंदासीं। हा, इहो तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई। ऐं तव्हांखे तारीफ़ कराया असांजो तमामु सीनियर ढोलक नवाज़ आहे उस्ताद ग़ुलाम सरवर, तमामु बहितरीनु ऐं खजरी ते असां सां मुशाहिद हुसैन गॾु आहे। भलीकार कंदासीं। यकीनन अॼु तव्हांजो जेको साथ ॾींदा असांजी जेके व्यूवर्स घणो इंजॉय कंदी। ऐं जीअं मूं चयो त मौसीक़ी जेकी आहे रूह जी ग़िज़ा आहे। अच्छा, सियारो हलियो वियो, हाणे बहार बि लॻभॻि ख़तमु थियण वारी आहे। को नया टास्क को नई एक्टिविटीज़ हाणे को स्टार्ट करण जे हवाले ज़ाहिर आहे माण्हू हर जेको पवंदो आहे मौसम जे हिसाब सां ई हलणो पवंदो आहे। अच्छा, मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जेका म्यूज़िक आहे मौसीक़ी उन जा बि मौसम ते वॾा मौसम जे हिसाब सां हिकिड़ा पंहिंजा असर आहिनि। यानी म्यूज़िक तव्हांजी हर मौसम में हिकिड़ी अलॻि अलॻि आहे। ऐं इहो उन वरी आर्टिस्ट जो कमाल आहे उनखे कहिड़े तरीक़े सां कीअं करे थो या छा थो करे। उनजी जेका कंपोज़िशन आहे या जेके जंहिं हिसाब सां या जेका शाइरी, कॾहिं कॾहिं दिलि खे माण्हू खे दर्द वारी ॻाल्हि वणंदी आहे, कॾहिं ख़ुशी जी ॻाल्हि वणंदी आहे। जेकी कैफ़ियतूं आहिनि उनजे मुताबिक़ ई माण्हू कोशिशि करे त उहो वधीक बहितर आहे। प्रोग्राम जे आगाज़ में छा था ॿुधायो? आगाज़ कंदासीं शाइरनि जे सताज साईं अब्दुल लतीफ़ शाह भिटाई साईं जन जे रंग सां ई ख़ूबसूरत रंग आहे। तमामु पुराणो कमु उस्ताद मोहम्मद जुमन जो कंहिं दौर में ॻायल, पर हाणे असां वरी हुनखे नए अंदाज़ ऐं नए रंग में पंहिंजे में पेश कयूं था। नई कंपोज़िशन थी आहे मौसम जे हिसाब सां जेका तव्हांजे साम्हूं पेश कयूं था। वोए वोए कंदी वत वोए वोए कंदी वत मता वोए विसारिए रंदन मथे रत तहार तपसी हो सके ओ पलक न रगे दिल तोरी पलक न रगे दिल तोरे बरम्या खान बलोचा बरम्या खान बलोचा बरम्या खान बलोचा बरम्या खान बलोचा पलक न लगे दिल तोरे पलक न लगे दिल तोरे
वरम्या कान बलोचा वरम्या कान बलोचा जसमास मिरुल के जसमास मिरुल के जसमास मिरुल के जसमास मिरुल के ओ मथा कुलल को रे अला ओ मथा कुलल को रे वरम्या खान बलोचा वरम्या खान बलोचा वरम्या खान बलोचा वरम्या खान बलोचा चरी जस उलझा उठ चरी जस उलझा उठ चरी जस उलझा उठ चरी जस उलझा ओ मथा टक्कर टोरे अला ओ मथा टक्कर टोरे अला वरम्या खान बलोचा वरम्या खान बलोचा वरम्या खान बलोचा वरम्या खान बलोचा अदियों शाह लतीफ चे फिट जो घोट लतीफ चे है अदियों शाह लतीफ चे फिट जो घोट लतीफ चे ओ आरी दम ओ रे अला आरी दम ओ रे अला वरम्या खान बलोचा वरम्या खान बलोचा वरम्या खान बलोचा वरम्या खान बलोचा ओ पलक पलक न लगे दिल को रे पलक न लगे दिल को रे वरम्या खान बलोचा वरम्या वाह ज़बरदस्त ज़बरदस्त यकीनन अच्छा वरी जॾहिं की इंसान नई कंपोजिशन कंदो आहे त एक्साइटिंग वग़ैरह स्टार्ट कीअं कंदो आहे इंसान जैसे माना नई धुन ॾिजे हाणे उनखे वरी नए ट्रेंड सां पेश कजे ख़ासि तौर ते वरी अॼुकल्ह जी जनरेशन जी तव्हांखे ख़बर आहे त चॉइस कहिड़े हिसाब सां आहे त पोइ तव्हां कीअं इहो नई कंपोजिशन खे स्टार्ट असल कंदो में छा आहे त कंपोज़र जो कमाल इहो हूंदो आहे त शाइरी जी कैफ़ियत खे ॾिसी करे ट्यून सेट कंदो आहे हाणे जीअं त ॾिसो भिटाई साहिब त दुनिया में कोन्हनि या जेके वॾा वॾा शाइर असांजा सचल सरमत मखदूम तालिबुल मौला साईं जेके उहे त हाणे कोन ईंदा जो वरी नई शाइरी लिखंदा उन्हनि जी शाइरी खे हिन दौर जे हिसाब सां हलाइणो आहे सही उन पंहिंजे रंग में जेको पुराणा फ़नकार जेके पंहिंजा रागी विरागी उहो उन्हनि पंहिंजे अंदाज़ में ॻायो उन्हनि जे दौर जा जेके माण्हू ॿुधंदड़ उहो उन टेस्ट जा माण्हू हुया हाणे हिन दौर में जेका जिदत आहे त ज़ाहिर आहे नौजवान नस्ल बि आहे त उन सभिनी शयुनि खे मदे नज़र रखी
ई का शइ जेका असां उनखे कंपोज़ कबो आहे उन्हनि जो पैगाम यकीनन के नए अंदाज़ में नए जेको अंदाज़ में पेश पैगाम करणु त पहुचाइणो आहे न साईं ज़बरदस्त ज़बरदस्त माना अॼुकल्ह जी जेकी यूथ आहे हिन हवाले सां जेको हा। सम्झे थी रीढ़ में पर उहो मैसेज उहो ई हूंदो आहे उन में कैफ़ियत उहा ई हूंदी आहे अच्छा बिल्कुलु। इहो आम आर्टिस्ट नथो करे सघे असल अच्छा में इहो छा आहे त जेके ख़ानदानी रागी आहिनि तसलसुल जिनी सिलसिलो जेको ख़ानदानी रागी आहिनि उन्हनि जो हलंदो अचे जीअं ऐं पंहिंजे हर प्रोग्राम में इहा ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां त मुंहिंजो तालुक़ु दुरागी घराणे सां आहे मिस्री फ़क़ीर सिंध जो तमामु वॾो फ़नकार हुयो मखदूम तालिबुल मौला साईं जंहिंजे रंग खे हुन तमामु घणो पेश कयो पोइ खोड़ सारा शागिर्द हुन जा फोटो ज़रदारी ॿिया केतिरा ई शागिर्द हुन जा मक़बूल थिया असां ते मथां इहा ज़िमेदारी थी वई त फ़क़ीर साहिब जे वञण खां पोइ त इन सिलसिले खे हलाइणो आहे त हाणे जे हलाइणो आहे त वरी उन अंदाज़ में हलाइणो आहे जेको फ़क़ीर जो रंग हुयो जेको हिसाबु किताबु हुयो सही उन हिसाब सां उन सां गॾोगॾु वरी असां पंहिंजो हिकिड़ो अलॻि अंदाज़ आहे जेको रखियो आहे पर मथां कोशिशि असांजी इहा आहे त उन जेको नालो आहे उनखे बरक़रार रखिणो आहे सही 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 त माना उन हालत सां तव्हांजो त माना उन्हनि खे ई वधीक जेकी ॼाण हूंदी आहे ख़बर हूंदी आहे त कहिड़े में हा न ख़ासि तौर ते जेकी उन हवाले सां जेकी बि काफ़ी हूंदियूं आहिनि त उनखे चेंज करण जे हवाले सां त उन्हनि खे फ़नी हूंदो आहे बाक़ी अॼुकल्ह जे जेके ट्रेंड जे हवाले सां हिन में त अॼुकल्ह जे ट्रेंड जे हवाले सां यूथ खे यकीनन इन शाइरी खे सम्झण बि वॾी ॻाल्हि हूंदी आहे त माना इन शाइरी जो इन हिकिड़ी हिकिड़ी सिट जो मतिलबु आहे छा तव्हां यकीन सम्झो त जेकॾहिं भिटाई साहिबु माण्हू खे सम्झ में अची वञे त हुनखे दुनिया में अचण जे मक़सद जी ख़बर पइजी वेंदी वाह वाह भिटाई साहिब जो रंग छा आहे ज़बरदस्त आहे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे की पर हीअं वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक तव्हांजे हिन प्रोग्राम सां ताबन पिया ल्यू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था ऐं ल्यू जी हिकिड़ो बहितरीनु प्रोडक्ट ॻाल्हि आहे जंहिंमें तव्हांखे मिलंदो त रिवायती ज़ाइक़ो ऐं लज़त काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कयो आहे ल्यू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था ऐं हुन सां गॾु ल्यू जी हिकिड़ी बहितरीनु प्रोडक्ट गाला मेरे देश का बिस्किट गाला जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइक़ो ऐं लज़त ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल रिसीव कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम सलाम अदी वालेकुम सलाम जी भाउ पंहिंजो तारीफ़ कराईंदा केरु किथां खां नदीम रज़ा ख़ासि केली पियो ॻाल्हायां सिंझोरो जे भरिसां ॻोठ आहे तारो मलोता अव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह बराड़ में कीअं पियो गुज़रे सुबुह ऐं कीअं पियो लॻे प्रोग्राम छा चवणु चाहींदो प्रोग्राम ज़बरदस्त आहे ऐं बिल्कुलु लाइव तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ऐं बहितरीनु प्रोग्राम हूंदो आहे सुबुह जो मेरान टीवी जी जेकी आहे कामयाबी आहे जो सुबुह जो मेरान प्रोग्राम खणी ईंदी आहे ऐं सुबुह बिल्कुलु असांजी सही पई गुज़रे महिरबानी वाह अॼु ख़ासि तौर ते असांजे जेके ज़ाहिद गुल सिंगर मौजूदु आहिनि छा चवणु चाहींदो हुननि लाइ बहितरीनु सिंगर असांजा सिंध जा बिल्कुलु सिंध जा बहितरीनु ज़ाहिद गुल फ़नकार आहिनि ऐं हिननि खे असां भलीकार चऊं था मेरान टीवी ते ऐं मेरान टीवी ते चवंदासीं अक्सर ईंदा कयो ऐं सुठी मौसीक़ी असांखे ॿुधाईंदा कयो ठीकु आहे थैंक यू सो मच मूंखे ख़ुशी थी तव्हां वेरी वेरी महिरबानी जी ॿुधो त चवंदा ॼणा ईंदा कयो असांजे प्रोग्राम में तव्हां काफ़ी गैप करे ये सवाल असां त नंढा थींदा इलाही ॻाल्हि ते आहे कुझु सुस्ती आहे अच्छा भला छा जी पर असीं चवंदा आहियूं त थोरा कणा थाली में भला अच्छा आस्ते आस्ते कॾहिं कॾहिं अचिजे पर सुठियूं शयूं खणी अचिजनि पर रोज़ अची माण्हुनि खे बोर कजे फ़ाइदो न आहे इहा बि ॻाल्हि थोरी लॉजिक जो मतिलबु पंहिंजो हल वरी सही लॉजिकली इहा ॻाल्हि बि माना सही आहे तव्हांजे हिसाब सां पर ॾिसो तव्हां जेके पसंदीदा जेके आहिनि परस्तार आहिनि यकीन ॿुध चाहींदा हूंदा त असां पंहिंजे इन रागी खे यकीनन ॿुधूं उन्हनि जूं मोहबतूं आहिनि उन्हनि जूं दुआऊं आहिनि जिन सां असीं हलूं पिया ऐं उन्हनि जे लाइ करियूं था असीं कोशिशि था कयूं त असां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे त असां पंहिंजे ज़मीर जो सौदो रखियो आहे त माण्हुनि खे अॼुकल्ह पैसा कमाइण जे लाइ जेका मौसीक़ी हले पई जेकॾहिं ईमान विकिणो आहे त अॼु शायदि असीं करोड़पति हुजूं आहे पर असां हमेशह सुठी मौसीक़ी खे इंट्रोड्यूस करायो हिकिड़े ख़ानदानी रागी जी हैसियत सां कोशिशि इहा कईसीं बिल्कुलु इज़त मिली शुक्र अल्हम्दुलिल्लाह शोहरत मिली चलो अॼुकल्ह जी मौसीक़ी ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं पर हींअर असांखे तव्हां जेको छा था ॿुधायो असां हाणे तव्हांखे सूफ़ी जानन चंद साईं जो हिकिड़ो रंग था ॿुधायूं सुबुह जो टाइम आहे त माण्हुनि खे असीं कोशिशि कयूं त पंहिंजे रब सां कनेक्ट कयूं छो त माण्हुनि जा दिमाग़ जेके आहिनि अलाए किथे आहिनि असांजी कोशिशि इहा आहे त उन्हनि खे रब सां कनेक्ट कयूं ऐं उन्हनि खे असुलु जीअण जो मक़सदु ख़बर पवे त असीं दुनिया में आया छो आहियूं ज़बरदस्त ॾाढी सुहिणी ॻाल्हि बिस्मिल्लाह
उछले छॾ आकड़ खे तॾहिं मिलई अलाह अहरामी थी इश्क जो मथे उघाड़े आओ पाए गारो गिचीअ में आए पेटों माओ हितां वेंदे कहिड़ो ॿधी वेंदे कुलाओ नाहक ॿिन घड़ियुनि लाइ तूं त भांभरियो वती भाओ जानण चल जग में न शेर सॾाए न पाओ आकड़ ऐं अलाह कॾहिं न ठहिया पाण में ओ ढंग रखी आयो ढोल ढंग रखी आयो ढोल ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ओ ढंग रखी आयो ढोल ढंग रखी आयो ढोल ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ज़ाहिर बातिन रंग रखियाई ॻोल्हण वारे खे परखियाई ज़ाहिर बातिन रंग रखियाई ॻोल्हण वारे खे परखियाई अना अहमद बिलामी में ओ अना अहमद बिलामी में बोले ॿुधाई बोल त हिते मूंखे केरु थो सुञाणे ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ओ ढंग रखी आयो ढोल ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे हद लंघी थिया आशिक ओला हद लंघी थिया आशिक ओला ओले मजाई भगाऊं भोला ओले मजाई भगाऊं भोला ओला हद में थिया मोहब्बत मेला ओला हद में थिया मोहब्बत मेला वठी विहारियूं कोल ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे सुपिन सोझे साफ़ सुञातो मन में मोती पारस पातो सुपिन सोझे साफ़ सुञातो मन में मोती पारस पातो ओ नील भायो आ नागन नातो ओ नील भायो आ नागन नातो भर ॾिनाऊं झोल ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे रमज़ इहा को रिंद पहचाणे माम इन्हीअ खे को मांझी माणे रमज़ इहा को रिंद पहचाणे माम इन्हीअ खे को मांझी माणे जानण चन पीतो छाणे छाणे ओ जानण चन पीतो छाणे छाणे तोला मासा तोल ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ओ ढंग रखी आयो ढोल ढंग रखी आयो ढोल ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे ॾिसां त हिते मूंखे केरु थो सुञाणे वाह
वाह ज़बरदस्त सुभाणे अल्लाह सुभाणे लेकिन जॾहिं इंसान कॾहिं को वाक़ुर कंदो आहे या चवंदो त आऊं हिकिड़े वॾे सुठे मुक़ाम ते पहुची वञा त यकीन विसरी वेंदो आहे त हीअ सभु शइ जेकी अनायत कई आहे मूंखे पंहिंजे रब कई आहे ऐं उहो मूंखे कई आहे त पंहिंजे हिननि ॿियनि ॿारनि ते आऊं उन ते रहम कयां जीअं मूं ते रहम कयो आहे त आऊं उन ते रहम कयां इहा हमेशह जेको इंसान न विसरे पंहिंजे ॾींहं ते हिकिड़ी कॉल मुंहिंजे ख़्याल में आहे जो कॉल रिसीव कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम मोहम्मद नवाज़ अल्लाह शारी शहदाद कोट मां थो ॻाल्हायां तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेराण में कीअं आहे कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी अजी अल्लाह जा लख धर्म सुबुह मेराण जी ॻाल्हि ई न आहे प्रोग्राम अहिड़ो आहे जो दिल्ली न कढंदी आहे त अखि परे कयूं टेलीविज़न खां महिरबानी रखंदो अॼु त वरी फनकार अहिड़ो विहारियो अथव जो सुभान अल्लाह इन खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त असांखे साईं हुज़ूर या साईं अनवर जो को कलाम ॿुधाए ज़रूर 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 अगर उन्होंने मुर्तज़ा मजबूर खे बि मुंहिंजे तरफ़ां सलाम आहे वालेकुम प्रोग्राम पेश करण जे लाइ असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे साईं वॾी महिनत करे प्रोग्राम ते पेश करे बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे सलाम पिया ॾियनि ऐं तव्हां महिराण जा रागी प्रोग्राम ॾिठो राति जी जी हा जी प्रोग्राम ॾिठो असांजो फकीर यूसुफ माची हुयो ऐं ॿियो हुयो असांजो सोना खान बलोच जी 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 अजी कीअं लॻो प्रोग्राम बि मुर्तज़ा खे चयो त वधि में वधि तव्हांखे मुबारकूं हुजनि असांखे जवान था करे छॾनि नथी मुर्तज़ा असांखे हा हीअं सम्झ 14-15 सालनि में वठी थो वञे महिरबानी महिरबानी थैंक यू सो मच महिरबानी उम्मीद आहे त ईअं असांजे तव्हां प्रोग्राम में शामिल थींदा हूंदव ऐं हिन वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां तावन कया ल्यू बिस्किट तव्हां सभु लाइ हिकिड़ी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां लातादात इनामात ऐं करोड़पति बणिजी सघो था ऐं हुन सां गॾु गॾु ल्यू जो बहितरीनु प्रोडक्ट मेरे देश का बिस्किट ॻाल्हि जेको तव्हांखे ॾे थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन कया ल्यू बिस्किट तव्हां सभु लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घरु वेठे लातादात इनामात ऐं करोड़पति बणिजी सघो था ऐं हुन सां गॾु गॾु ल्यू जो बहितरीनु बिस्किट मेरे देश का बिस्किट ॻाल्हि जेको तव्हांखे ॾे थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल रिसीव कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाजी मौजूद तव्हां मौजूदु कीअं आहियो ठीकु आहियो वाह भेण तव्हां ख़ुशी हो ख़ैर आहे सही आहे बिल्कुलु ठीकु ठाक भाउ जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदव मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे अॼु जो प्रोग्राम कीअं पियो लॻे छा चवणु चाहींदव जी प्रोग्राम ज़बरदस्त थो लॻे ज़ाहिद भाउ खे असां हक़ मौजूदु चवंदासीं असांजे मुर्शिद जो ॿोल ॿुधायो थो डंगो कीअं आहे ढोल ॾिसां त असांखे केरु थो सुञाणे जी जी बिल्कुलु बिल्कुलु यकीन 4 चंड लॻाए छॾियईं प्रोग्राम में तमामु घणी ख़ुशी थी असांखे तव्हांजो प्रोग्राम ॿुधी तव्हांजे स्टेशन डायरेक्टर साहिब खे प्रोग्राम मैनेजर साहब खे सभिनी खे माना असां दिलि जे गहराइनि सां वेलकम कंदासीं भलीकार चवंदासीं जस हुजे तव्हांखे महिरबानी महिरबानी थैंक यू सो मच असांजे प्रोग्राम में शामिल थियो उमेद आहे त ईअं शामिल थींदव उहे बि महिरान टेलीविज़न या प्रोग्राम सुबुह मल्हाइण जो तो इहो ई मोटिव हूंदो आहे त सूफ़िन उलनि जो जेको ख़ूबसूरत जेको पैगाम आहे सभिनी दुनिया ते पहुचे ऐं जेके बि ॾिसंदड़ आहिनि जेके रम्ज़ रखण वारा आहिनि उन्हनि जी दिलनि खे सुकून मिले त जीअं हाणे ज़ाहिद बि हुन सां मौजूदु आहिनि उन्हनि खे चवंदासीं त पंहिंजो को ख़ूबसूरत बहितरीनु कलाम असांखे ॿुधायो बसि तव्हांजी फरमाइश आहे त उन ते तव्हांखे हींअर मुंहिंजो तमामु मक़बूल गीत आहे जहिड़ो असांखे सम्झो आहे रब जे हाणे असीं अहिड़ा माण्हू न आहियूं तमामु पुरज़ोर फरमाइश दोस्तनि जी अलाह कलाम जे लाइ ख़ासि तरह सां हाणे वरी इहो तमामु स्टेटस जी दुनिया में तमामु घणो हली पियो आहे मक़बूल थी वियो आहे सो असांजे दिलि जी ॻाल्हि आहे शायदि अलाह साईं खे उहा का ॻाल्हि क़बूल थिए मुंहिंजो नालो प्यार मुंहिंजी ज़ात मोहबती ओ तारो इश्क अथम ऐं सूंह भरियो संसार असुल एतबार पूरो अथम इश्क ते दिल जे पुरशोख दिलासन ते हलिया आयासीं सिक वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं कंहिं शहनशाह जो फरमान असां ते हली न सघियो उन्हीअ वारनि जे नियापन ते हलिया आयासीं जहिड़ो असांखे सम्झो आहे अवां जहिड़ो असांखे सम्झो आहे अवां रब ॼाणे
असीं अहिड़ा माण्हू लाइ ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू लाइ अञा असांखे परखियो नाहे अवां अञा असांखे परखियो नाहे अवां रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू लाइ ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू लाइ असीं संगत में सिर ॾियण वारा आहियूं अव्हां वांगुर कंदा न किनारा आहियूं असीं संगत में सिर ॾियण वारा आहियूं अव्हां वांगुर कंदा न किनारा आहियूं जेको असां लाइ सोचियो आहे अव्हां जेको असां लाइ सोचियो आहे अव्हां रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू आहियूं असीं सोराना सच पच साॻिया आहियूं अव्हां कान ज़रो बि बदिलिया आहियूं असीं सोराना सच पच साॻिया आहियूं अव्हां कान ज़रो बि बदिलिया आहियूं मुंहुं असां खां मटियो आहे अव्हां मुंहुं असां खां मटियो आहे अव्हां रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू लाइ ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू लाइ सतई असां ते आगिन नाराज़गियूं सहूं था कई अव्हां जूं बेवाजिबियूं सतई असां ते आगिन नाराज़गियूं सहूं था कई अव्हां जूं बेवाजिबियूं सदई ज़ाहिद खे झिड़कियो आहे अव्हां सदई ज़ाहिद खे झिड़कियो आहे अव्हां रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू जहिड़ो असांखे सम्झो आहे अव्हां जहिड़ो असांखे सम्झो आहे अव्हां रब ॼाणे असीं अहिड़ा माण्हू ओ मौला ॼाणे असीं अहिड़ा माण्हू वाह ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा हर इंसान जी हिकिड़ी जजमेंटल वारी आदत हूंदी आहे कंहिं शख़्स खे ॾिसण सां ई त उनखे जज करणु शुरू थी वेंदा आहिनि त हिन जी अहिड़ी नेचर हूंदी या अहिड़े मिज़ाज जो माण्हू हूंदो हालांकि कॾहिं कॾहिं उन शइ जे अपोज़िट इंसान जी हर तॾहिं चवंदा आहिनि त हिकदमि सां जज न करणु घुरिजे चलो हुनजे अगरि कंहिं एक्ट जे पुठियां का ॿी का ॻाल्हि बि थी सघे थी मजबूरी थी सघे या चलो उन जी फितरत ई न पर कॾहिं इंसान जेको हूंदो आहे त हिकदमि सां जजमेंट करे पोइ उनखे पंहिंजे दिमाग़ में पंहिंजे ज़हन में पंहिंजे दिलि में उनजी उहा ई शख़्सियत उहा ई पर्सनैलिटी विहारे छॾींदो आहे पर जॾहिं इंसानु थोरो ॻाल्हाईंदो कम्युनिकेट कंदो या ख़ासि तौर ते जॾहिं असां हिकिड़े कुलीग्स वांगुरु कमु कंदा आहियूं त पोइ ई इंसान खे ख़बर पवंदी आहे त बाबा हीउ मिज़ाजनि कहिड़ो आहे रहन दिलि आहे अहसासु करण वारो आहे ऐं हर इंसान खे त इहा क्वालिटी हुजणी ई घुरिजे त हर कंहिंखे हिक ॿिए जो ख़्यालु रखनि मुश्किल कुशा जो कौल आहे त हर इंसान ॿिए इंसान जो आईनो आहे बिल्कुलु अच्छा माण्हू जहिड़ो पाण हूंदो हू सम्झंदो त हीअ बि ईअं आहे सही इहा ॻाल्हि तव्हां ॾाढी सुठी कई ठीकु आहे करिणो छा आहे माण्हू में जेकॾहिं का ख़ामी नज़र अचे थी त उहा ख़ामी सम्झे त हिन में जेकॾहिं का शइ ख़राबु पई लॻे उहा पाण मां कढी छॾे जेकॾहिं कंहिं में का सुठी ॻाल्हि लॻे थी त उहा ख़ूबी पाण में अपनाए इन जे करे इंसान जो आईनो आहे ज़बरदस्त वाकई तॾहिं त चवंदा आहिनि त हमेशह सुठियूं वॾनि सां कचहरी कयो जॾहिं वॾनि खे ख़बर हूंदी आहे त कहिड़े हवाले सां तरबियत ॾींदा आहिनि नंढनि खे हमेशह फ़र्ज़ु हूंदो आहे त वॾनि जो ॿुधो या वरी एॾे जीअं हमेशह चवंदा चवंदा पंहिंजा सुठा दोस्त रखो त उन्हनि सां बि वधीक जेके तव्हांखे पंहिंजे अकुल शऊर ऐं तरबियत जी ख़बर सोहबत वॾो असरु रखे थी जॾहिं तव्हां सुठनि माण्हुनि सां सोहबत रखंदव त ज़ाहिर आहे उतां तव्हां सुठो ई कुझु पढ़ाईंदो पर जेकॾहिं ग़लति माण्हुनि जी सोहबत हूंदी त उतां माण्हू ग़लति ई हासिलु कंदो ग़लति रस्ते ॾे वेंदो ग़लति वे ॾे वेंदो असल में असांजो चाचो मिस्री फ़क़ीर चवंदो त सुठो फ़नकार थियणु का वॾी ॻाल्हि कान्हे का सुठो इंसानु थियणु वॾी ॻाल्हि आहे
बिल्कुलु केतिरो बि सुठो आर्टिस्ट थी वञे पर जेकॾहिं सुठो इंसानु आहे त उहो कंहिं कम जो न आहे। सही सही ॿिए कम में त कंहिंखे फ़ाइदो नथो पई सघे न उनजी ज़ात मां। मज़ो तॾहिं आहे जॾहिं उनजी ज़ात मां ॿियनि खे फ़ाइदो ॿियनि पए। खे फ़ाइदो घुरे उहो फ़नकार जेके जंहिंजी हिस्ट्री वञ कई असांजा आर्टिस्ट शाइर फ़नकार Legend जेके दुनिया छॾे विया। कंवर भगत 300 साल अॻु में जी कहाणी आहे पर अॼु बि माण्हुनि खे यादि आहे। उन ते फिल्मूं ठही वियूं त हू राति में जेको बि हुनखे मिलंदो उहो झोल भरे ग़रीब मिसकिन माण्हू जेके वेठा हूंदा उन सभिनी खे विराए झोल ख़ाली करे चवंदो सुबुह जो भाग सुबुह सां वरी। सुबुह जो बास ही फ़क़ीर हुया। वाकई अच्छा जेतिरो असां अलाह जी राह में ॾींदासीं जेतिरी हेल्प कंदासीं उहे वापसि ॿुधायो यकीनन, उन्हनि जो बिल्कुलु। नालो जेको आहे हिन हा। महिल ताईं उन्हनि ते हा। जेको आहे सभु यादि रखनि था हा। जीअं हाणे तव्हां उन्हनि खे हा, यादि कयो इहो ई उन्हनि फिरायो इहो ई वक़्तु कयो मतिलबु इहा तारीख़ आहे न हुनजी हिस्ट्री आहे न तारीख़ ठही वई न। हाणे जेके फ़नकार पैसा कमाए सिर्फ़ु दुनिया छॾे वेंदा उन्हनि खे केरु यादि रखंदो छा? बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। अच्छा हमेशह हर फील्ड जे हवाले सां माण्हू हा, हुजे, बिल्कुलु। पंहिंजे रिश्तनि में बि ईअं हुजे पंहिंजे घर फैमिली में बि ईअं हुजे बिल्कुलु। पंहिंजे ख़ानदान में कॾहिं कॾहिं तव्हां ॿुधंदो ख़ानदान जे हवाले सां को अहिड़ो सुठो जेको इंसानु हूंदो आहे उहो दुनिया छॾे वेंदो आहे त यकीनन सॼो ख़ानदान हूंदो आहे त उनजी को नेकियूं को चङायूं को भलायूं इहे सभु बि कमु ईंदियूं बिल्कुलु तव्हांखे आउं ॿुधायां हिस्ट्री त असांजो जेको चाचो मिसरी फ़क़ीर फ़नकार त सिंध में तमामु घणा आहिनि सही पर हुनजो कमाल इहो हुयो त हू हमेशह हुन पंहिंजी ज़िंदगी ॿियनि जे लाइ वक़ुफ़ु कई। वाह वाह अॼु बि हुनजे नाले सां इदारा सरकारी इदारा हुनजे नाले सां आहिनि। कंहिं फ़नकार जे नाले सां सरकारी इदारो तव्हांखे न बसि इहे मिलंदो। उन्हनि जो पोरियो वञी कमायो त पोइ भला हींअर छा था ॿुधायो हाणे तव्हांखे मखदूम साहिब वाला साईं जो नओं रंग ॿुधायो था नओं अंदाज़ ख़ूबसूरत गज़ल। जी जी बिस्मिल्लाह जी जी ख़ूबसूरत अंदाज़ गज़ल यकीनन ज़ाहिद गुल जे अचण सां त असांखे हिकिड़ो फ़ाइदो थींदो आहे त नई कंपोज़िशन ऐं नया रंग जेके ॿुधण में मिलंदा आहिनि असांजे जेके व्यूवर्स आहिनि उहे यकीनन उन शइ खे इंजॉय कंदा आहिनि। अच्छा वरी ख़ासि तयारी करे ईंदा आहिनि त ॾिसो माना पंहिंजो किथे वञो त पंहिंजो होमवर्क करे वञो पूरी तरीक़े सां प्रिपरेशन हुजणु घुरिजे छो त पब्लिक इंतज़ार में हूंदी आहे त असां कुझु ॿुधण जे मूड में हूंदी आहे ऐं असीं जेकॾहिं तकड़ वारो जेको माहौल हूंदो आहे उन में उहा शइ न करे सघंदा आहियूं बिल्कुलु जी त कोशिशि इहा थी प्यार ऐं मोहबत मौसीक़ी खे टाइम खपे। खुदा कहीं के मोहब्बत का आशना न करे करे तयार का पंहिंजे कॾहिं जुदा न करे उन जी कहिड़ी मोहब्बत उन जी कहिड़ी दिल जो पंज यार जे कदमनि तां सिर्फ़ फिदा न करे चयुमि तयार न ईंदुसि वरी ख़ुदा हाफ़िज़ मूंखे जवाब में खिलंदे चयईं ख़ुदा न करे जे वसले यार जो तालिब कहीं के आए ख़याल त सब्र में रहे दिल भर के इल्तजा न करे दिल जे मुहरम खे कहीं तर घुरायो त सही दोस्तो अॼु भला हीलो को हलायो त सही दिल जे मुहरम खे कहीं तर घुरायो त सही दिल जे मुहरम खे कहीं तर घुरायो त सही दोस्तो अॼु भला हीलो को हलायो त सही दिल मोहरम के कहीं तर घुरायो त सही एतिरो चोवल दरबान सजण साईं खे एतिरो चोवल दरबान सजण साईं खे कुझु ॿुधो या
न ॿुधो सिर्फ़ घुरायो त सही कुझु ॿुधो या न ॿुधो सिर्फ़ घुरायो त सही दोस्तो अॼु भला हीलो को हलायो त सही दिल मोहन खे कहीं तर घुरायो त सही दिल मोहन खे कहीं तर घुरायो त सही छारुगो जोर जफ़ाईअ जी इनायत थींदी छारुगो जोर जफ़ाईअ जी इनायत थींदी ए हसीना ने जहां कुर्ब कमायो त सही ऐ हसीना ने जहां कुर्ब कमायो त सही दोस्तो अॼु भला हीलो को हलायो त सही दिल मोहरों खे कहीं तर घुरायो त सही दिल मोहरों खे कहीं तर घुरायो त सही कासिदो तालिब मौला जो वनी हाल दसो कासिदो तालिब मौला जो वनी हाल दसो पोइ अचे या न अचे हुन खे ॿुधायो त सही पोइ अचे या न अचे हुन खे ॿुधायो त सही दोस्तो अॼु भला हीलो को हलायो त सही मोहरों खे कहीं तर घुरायो त सही दिल मोहरों खे कहीं तर वाह वाह ज़बरदस्त पढ़ना चाहिए वक्त जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम सां ताबन कया ल्यू बिस्किट तव्हां सभिनी खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे लाता था इनामात ऐं करोड़पति पढ़जी सघो था ऐं हुन सां गॾोगॾु ल्यू जो बहितरीनु प्रोडक्ट गाला तव्हांखे ॾिए थो त रवायती ज़ाइक़ो ऐं लज़त काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन किया ल्यू बिस्किट तव्हां सभिनी खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे लातादाद इनामात ऐं करोड़पति बणिजी सघो था ऐं हुन सां गॾु ल्यू जी बहितरीनु प्रोडक्ट गाला बिस्किट मेरे देश का बिस्किट गाला जेको तव्हांखे ॾिए थो रवायती ज़ाइक़ो ऐं लज़त ऐं तव्हांजो असांजो साथ वेंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदासीं हेलो सलामु हेलो हेलो सलाम जी के किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदव अमांखे भरीकार जी कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी ऐं कीअं पियो लॻे प्रोग्राम शुक्र आहे अॼु प्रोग्राम ॾाढो सुठो आहे असां ॾिसंदा आहियूं सुबुह सुबुह जो अॼु ई कॉल असांजी लॻी आहे महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां कुझु चवणु चाहींदा प्रोग्राम ॾाढो बहितर थो हले साईं एजाज़ जी काफ़ी अगरि साईं जन खे यादि आहे त महिरबानी कनि असांजे चलो ठीक है वरी मेहरबानी थैंक यू सो मच यकीनन जायद मिलो छान मौजूद आहिनि त हर कंहिंजी पंहिंजी फरमाइश बि थींदी आहे हर कोई मतिलबु चवंदा त आम जेको आहे ख़ूबसूरत आवाज़ में पंहिंजो ख़ूबसूरत गीत जेको एंजॉय कया त हमेशह ॾिसो त हर इंसान खे दर्द ॾुख सूर त हूंदा ई हूंदा आहिनि तव्हांजो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ में हिकिड़ो गीत आहे या हिकिड़े तव्हांजी आवाज़ ॿुधणु चाहींदासीं यकीनन उहो जेको दर्द ऐं सुरनि जो हवाले सां को गीत आहे जी अच्छा ये जेको पहिरियां तव्हांखे गज़ल ॿुधायो मखदूम तालिबुल मौला साईं जो
इहो रूबरू मखदूम साहब जन के साहब अच्छा यानी अच्छा उन दौर में मुंहिंजी शुरूआत हुई नई कंपोजिशन उन दौर जी कंपोजिशन साईं खे ॿुधाई त असांखे प्रोग्राम वठी ॾियो रेडियो ते जेको दौर हुयो वाह पोइ चौथा साल ॿुधो ई कोन्हे जॾहिं ॿुधो त ॾाढो ख़ुशि थिया चए थी छोकिरो त ॾाढो महिनत के सुठी महिनत आहे हिन जी ॾाढो कामयाबु वेंदो वाह मखदूम साहब जन अच्छा फिर ख़ासि तौर ते वरी अहिड़नि इंसाननि जी जेके जंहिंमें उन्हनि जी दुआऊं बि यकीन क़बूल थींदियूं आहिनि जेके चवंदा आहिनि त बाबा तूं कामयाबु थींदे त यकीन हक़ीक़त में उहा शइ थींदी बि आहे हाणे साईं जन जो ई कलाम मुंहिंजी आवाज़ में तमामु मक़बूल थियो आहे पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करे इलाही दोस्तनि जी फरमाइश आहे इहो बि असांजे चाचा में मिसरी फ़कीर ॻाए उनखे ट्रिब्यूट कयो जी ज़माने में त गम आ गए शरीके गम किथाणिया सवे मौजूद हम सोहबत मगर हमदम किथाणिया हुआ जे अश्क अखड़िन में कयुम नज़रानो दिल भर जो इन ई हूंदे नथो रीझे त पोइ कुलज़म किथां आणिया बुद्धि मन रहम आणे संग दिल ए तालिबुल मौला ओ नसीबन के चवां जो हूद में मातम किथाणिया अचोड़ी सूरन वारियूं करियूं सूर पचार किनी घणा किनी थोरा किनी लख हज़ार मूंखे ॾिना जेॾा तार मूं झोली पाए झलिया पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाग ॾियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां ओ कंहिंखे दाग ॾियां पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाग ॾियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाग ॾियां अचो सबको पंहिंजा सूर सले मुंहिंजे सूरनि जी न को साम जले अचो सबको पंहिंजा सूर सले मुंहिंजे सूरनि जी न को साम जले पल पल में परावन पूरन जी पल पल में परायन पूरन जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाग ॾियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाग ॾियां पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाग ॾियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां वो कंहिंखे दाग ॾियां हो को कोन्हे जो खणी ॻाल्हि ॿुधे को कोन्हे जो खणी ॻाल्हि ॿुधे इहो हाल कयो मुंहिंजो कर्म कुधे हिन दुनिया जे दस्तूरनि जी हिन दुनिया जे दस्तूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाग ॾियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाग ॾियां बसि मुंहिंजो बि हिकु अल्लाह आहे जो बाला बे परवाह आहे जो बाला बे परवाह आहे जित हुजत काल समूरन जी जित हुजत काल समूरन जी कंहिंसां ॻाल्हि करियां
कंहिंखे दाह ॾियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाह ॾियां दिलवारी वेदन खे छा कयां ऐं तालिब मौला केॾे वञां ओ दिलवारी वेदन खे छा कयां ऐं तालिब मौला केॾे वञां हिन इश्क संदे आशूरनि जी हिन इश्क संदे आशूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाह ॾियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां ओ कंहिंखे दाह ॾियां पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाह ॾियां अल्लाह कंहिंसां ॻाल्हि करियां ओ कंहिंखे दाह ॾियां वाह ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा कॾहिं कॾहिं इंसानु वाकई ईअं अकेलो महसूसु कंदो आहे चवंदा त पंहिंजो दुख दर्द कंहिंसां वंडियां कंहिंसां शेयर कयां लेकिन पोइ अलाही हूंदो आहे जंहिंसां इंसानु पोइ वरी हम कलाम थींदो आहे त हाल मुंहिंजो ही तकलीफ़ आहे मूंसां ही प्रॉब्लम आहे ही सभु असरु ॻाल्हि आहे अच्छा छो त वरी ॿुधण वारा बि घटि हूंदा आहिनि वरी जॾहिं अहसास वारा घटि थी वेंदा आहिनि त पोइ इहा कैफ़ियत थी वेंदी आहे पोइ यकीन पोइ हिकिड़ो अलाही हूंदो आहे जेको सम्झंदो आहे को बि शक कोन्हे को ऐं कानून इहो आहे त अलाह जी ज़ात जे अॻियां रोइजे ऐं दुनिया जे अॻियां खिलजे छो त दुनिया मुस्कुराइण वारनि खे पसंदि कंदी आहे अलाह रोअण वारनि खे पसंदि कंदो आहे उहे जेके सिर्फ़ु अलाह जे अॻियां रोअंदा क्योंकि आजिज़ी पंहिंजो दुख दर्द जेको ॿुधाईंदा आहियूं तूं 70 माण्हुनि जेतिरो प्यारु कंदा तूं उनखे बेटा साहब फरमायो आहे त ॾुख सुखनि जी सूंहं यानी जेसिताईं तव्हांखे ॾुख नथा मिलनि त तेसिताईं तव्हांखे सुख जो अहसासु न थींदो न ज़बरदस्त ज़बरदस्त यकीन जेको तव्हां बि ॾिठो हूंदो त लाइफ में जेके बि सक्सेसफुल इंसान आहिनि उहे काफ़ी तकलीफ़नि ऐं ॾुखनि को क्रॉस करे पोइ उन मंज़िल ते पहुचंदा आहिनि गुल थियण जे लाइ केतिरनि कंडनि सां झेलणो पए थो कॾहिं गुल थिए थो ईअं को मामूली ॻाल्हि त कोन्हे गुल थियण को सवलो न आहे वाह वाह ज़बरदस्त अच्छा तव्हांजा पंहिंजा पसंदीदा शाइर कहिड़ा आहिनि जेके तव्हांखे सिंध जा असांजा सरमौर जेके सुठा शाइर आहिनि शाह साईं खां वठी मखदूम तालिब मौला साईं उस्ताद बुखारी शेख अयाज़ या जेके बि असांजा नई टही जा शाइर जेके नौजवान उहे बि तमामु सुठा आहिनि मतिलबु असांजो अकीर हुज़ूर वेगरन साहिबु आहे उहो सुठो शाइर आहे ऐं तादिल बेवस अब्दुल गफ़ार तबसुम कंहिंजा नाला खणजनि तमामु सभु सुठा शाइर आहिनि जेके सुठी शाइरी कंदड़ उहे सभु असांखे वणंदा आहिनि सही अच्छा सिंगर जी वाकई पोइ बहितरीनु सिंगर हूंदो जो चॉइस कंदो त सुठी ई शाइरी कोशिशि इहा हुजे न माना हिकिड़ो सुठो रंग मैसेज सुठो ॾिजे न असांजे मथां ही हिकिड़ो ज़िमेदारी आहे त पब्लिक खे तव्हां मैसेज ॾियो सुठो मैसेज ॾियो जेकॾहिं तव्हां ख़राबु मैसेज ॾींदो त ज़ाहिर आहे उहो ट्रेंड हली पवंदो न हिकिड़ो ऐं असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त असां सुठी कलेक्शन सुठी सिलेक्शन खणी अचूं पर माण्हू जो ख़्यालु वरी बि उन ग़लति ऐं ग़लति शाइरी ॾे घणो आहे असांजो कलम खणी शुरू थियो त शाइरी कयां पोइ सुठी असीं त शाइरी करियूं ॻाल्हि असीं त पाण शाइर ख़्यालु आयो भला जहिड़ो असांखे सम्झो आयो आहे या हीअ सभु मुंहिंजी शाइरी गुमसुम सूफ़ी शाइरी बि छो त ही अलाह जे तरफ़ां आहे इंसान जे हथ जे वस में कोन हूंदो आहे रब साईं जंहिंखे चाहे उहो ॾिए थो गॉड गिफ्ट जंहिंखे चइजे उमूमन ईअं हूंदो आहे त गुलूकार जेको आहे उन जो तालुक़ु सिर्फ़ु ॻाइण सां हूंदो आहे ठीकु आहे पर वरी जेकॾहिं हू कंपोज़र आहे त माना उनखे डबल एनर्जी अलाह साईं वरी ॿी ॾात ॾिनी पर वरी जेकॾहिं उहो शाइर बि आहे त टे ॾातूं असां वटि सिंध में जी मास्टर चंदुर हुयो पाण शाइर पाण कंपोज़र पाण फनकार ईअं असांजो चाचो मिसरी फ़क़ीर बि कुझु ॿिया अहिड़ा हुया पर अक्सर करे माना या सिर्फ़ु असांजा कंहिं खोड़ सारा सिंगर प्लेबैक सिंगर ई रहिया सिर्फ़ु उनखे जेके कम कंपोज़िंग करे ॾींदा हुआ उहे ई ॻाईंदा हुआ शाइरी सां या उन सां कोन हुनजो उन्हनि ॿियनि फनकारनि जा ई कलाम ॻाईंदा पर कोशिशि इहा कजे त पोइ पंहिंजो रंग पेश कजे न त हाणे असांखे शुक्र अलहमदिल्ला जेकॾहिं असांखे असांजे रंग सां माण्हू सुञाणनि था जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जहिड़ो असांखे सम्झो आयो आहे आम ॻाल्हि आहे हिकिड़ी माण्हू उमूमन ईअं कचहरी में चवंदो आहे तव्हां जहिड़ो असांखे सम्झो आहे असीं अहिड़ा कोन आहियूं हाणे इहा माण्हुनि जी दिलि जी ॻाल्हि थी अच्छा ख़ासि तौर ते वरी जॾहिं हिकिड़ी फील्ड सां कंसर्ट हुजे त वरी उहो उन में 4 चंड लॻी वेंदा आहिनि पंहिंजी हिकिड़ी पहचान ठही वेंदी आहे त बाबा सिंगर बि शाइर बि कंपोज़र बि हिकिड़ी एतिरी सारी क्वालिटीज़ जेकी आहिनि हिकिड़े ई फ़र्द में जेको मौजूदु आहे इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे त असांजो जेको रंग आहे
उहे ॿिया ॻाइनि था, असांजी धुन ॿिया फ़नकार ॻाइनि था, खोड़ सारा मक़बूल फ़नकार अहमद मुग़ल वारा ॿिया टा, इवन शमन मीर अली साहिब साईं बि मुंहिंजी कंपोज़िशन ॻाई हुई आहे। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, इहो ई हिकिड़ो पोइ वरी तव्हांखे जेको आहे हिते इन हवाले सां इंसानु जेको कमु कंदो रहे त ॿिया जॾहिं ॻाईंदा त पोइ उहा ई सक्सेसफुल थींदी आहे। पर हीअं वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक ते हलंदासीं। नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताउन कयो लू बिस्किट तव्हां सभिनी खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे लातादात इनामात ऐं करोड़पति बणिजी सघो था। ऐं हुन सां गॾु गॾु मेरी देस का बिस्किट गाला जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त। कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो लू बिस्किट तव्हां सभिनी खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां लातादात इनामात ऐं करोड़पति बणिजी सघो था, लेकिन घर वेठे। ऐं हुन सां गॾु गॾु मेरे देश का बिस्किट गाला जेको बेदे ऐं कड़क जी बहितरीनु मिलावट थियल आहे, जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं ख़ैर सां ॾिसो यूनिवर्सिटीज़ में एग्ज़ाम्स वग़ैरह स्टार्ट थी चुका आहिनि, काफ़ी हद ताईं काफ़ी स्टेजिस ते काफ़ी एग्ज़ाम्स बि थी चुका आहिनि। उन खां पोइ जेको आहे ॿारनि जी जेको नयो टास्क नई लाइफ ख़ासि तौर ते कंहिंजे फाइनल हूंदो, कंहिंजो ख़ासि तौर ते वरी सेकेंड ईयर में थर्ड ईयर में वेंदा, त हिकिड़े नए ज़िंदगी जी वापसि पैटर्न ते अची वियूं। कोशिशि कयूं त यूनिवर्सिटी जे जेके स्टूडेंट हूंदा आहिनि तो ख़ुदि पाण जेके सेल्फ स्टडीज़ या इंडिपेंडेंट स्टडीज़ ई कंदा आहिनि, नई क्रिएटिविटी पैदा कंदा आहिनि, नई असाइनमेंट्स वग़ैरह ठाहींदा आहिनि। छो त यूनिवर्सिटी में असांखे पाण खे ई सॼी रिस्पॉन्सिबिलिटी संभालणी पवंदी आहे, त उन में थोरी चेंजिंग आणण ऐं ख़ासि तौर ते यूथ त कमु कंदी आहे, स्टूडेंट्स त कमु कंदा आहिनि। त असां जेको आहे नए खां नए जेके अगरि टेक्नोलॉजी जा स्टूडेंट्स आहिनि त नया नया इन्वेंशन्स पैदा था करनि। जीअं हाणे की रिसेंटली हिकिड़ो कराची में सिर्फ़ु 9th क्लास जो ॿार हिकिड़ो बहितरीनु ऐप ठाहे करे सॼी दुनिया खे जेको आहे हैरान कयो आहे। लेकिन इन हवाले सां हिते ॾिसो असांजे सिंध में केतिरो टैलेंट आहे, एतिरो टैलेंट मौजूदु आहे त इंसानु जेको आहे जेकी का शइ पढ़ी लिखी करे सम्झे थो उहो सिर्फ़ु ॾिसी करे असांजे जेके नौजवान सिर्फ़ु सम्झी था वञनि, एतिरे उन्हनि खे ॾात अकुल आहे, सिर्फ़ु जस्ट कैप्चराइज़िंग करे ई उन शइ खे बहितरीनु तरीक़े सां परफॉर्म था करनि। त वधि में वधि कोशिशि कयो स्किल्स ते पंहिंजो कमु कयो, स्किल्स में थिए का चाहे उहो टेक्निकल जो कमु हुजे, इलेक्ट्रिशियन जो कमु हुजे, इहे सभु तालीम जेके आहे वॾी वॾी डिग्री ग्रेजुएशन ते, उनखां पोइ MPhil ते, पोइ बाद में PhD करण बि हलिया वेंदा आहिनि। पर हिकिड़ो आम जेको मिडिल क्लास जो आहे या उहो बि पंहिंजी सिर्फ़ु इहा ई कोशिशि करे थो त इन स्किल्स खे आउं गिरप करण जी कोशिशि कयां। जेको चाह थींदो आहे, जे इंसान खे ख़ुशि थींदी आहे त उहो आसानी सां उन शइ खे विझी वेंदी आहे। त कोशिशि कयो अहिड़े नंढा नंढा टेक्नोलॉजी हवाले सां जीअं रिपोर्ट राइटिंग थी वई या ग्राफिक्स जो जेके कमु थी विया या उन खां वधीक जेके एडिटिंग्स जा जेके कमु आहिनि। अॼुकल्ह त ॾिसो त हर शइ में टेक्नोलॉजी जो वधि में वधि जेको हथु आहे, त कोशिशि कयो इन साइड ते वञी करे पंहिंजे स्किल्स खे डेवलप कयो। इन खां बहितर इहो त तव्हांखे घर वेठे बि प्रोजेक्ट्स मिली सघनि था, घर वेठे ई तव्हांखे जेको तव्हांजी इनकम थी सघे थी। त कोशिशि कयो जेतिरो तव्हां सिखो था अञा इन शइ खे डिलीवर कंदा त तव्हांखे उहा शइ थींदी। ईअं न सोचो त इल्मु जेको मूं वटि आहे त सिर्फ़ु ही मुंहिंजो ई आहे या ॿियो कोई इन मूं फ़ाइदो हासिलु करे वठंदो न थींदो। तव्हां जेसि ताईं उन शइ खे डिलीवर न कंदा उन हवाले सां तव्हां जेको आहे पंहिंजी परफेक्शन्स उन फील्ड में हासिलु करे सघो था। त जीअं त हाणे ज़ाहिद गुल असां मौजूदु हलूं था उन्होंने त हींअर असांखे छा था ॿुधायो? जी ज़ाहिद जी ज़ाहिद गुल छा था ॿुधायो हींअर असांखे, कहिड़ो गीत ॿुधायो? साईं एजाज़ जो रंग ॿुधण त फरमाइश बि थी आहे, पीर एजाज़ साईं खे असां पंहिंजे रंग में अंदाज़ में। साईं जो जेको मक़सदु आहे चए थो सांच कहो रे सांच कहो, साधू बनो तो सच ॻाल्हाए। जेकॾहिं जेको बि साधू आहीं सूफ़ी आहीं त सच ॻाल्हाए, कूड़ जो सूफ़ी सां को बि तालुक कोन्हे को। वाह ज़बरदस्त, बिस्मिल्लाह। सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तिहां पोइ थियो जीअरे पसंद प्रिय जो। ओ सांच कहो रे सांच कहो रे सांच कहो, सूफी बनो तो सांच कहो, साधु बनो तो सांच कहो। सांच कहो रे सांच कहो रे सांच कहो रे सांच कहो, साधु बनो तो सांच कहो, सूफी बनो तो सांच कहो। सांच कहो रे सांच कहो रे।
जरा सी ठोकर पर जो टूटे कच्चा उसको कांच कहो। अरे जरा सी ठोकर पर जो टूटे कच्चा उसको कांच कहो। सांच कहो रे सांच कहो रे, कहो रे सांच कहो रे सांच कहो। साधु बनो तो सांच कहो, सूफी बनो तो सांच कहो, स्वामी बनो तो सांच कहो, सांच कहो रे। कोई भी अपने इश्क के ऊपर आने न दोगे आँच कहो। है कोई भी अपने इश्क के ऊपर आने न दोगे आँच कहो। कांच कहो रे सांच कहो रे, कहो रे सांच कहो रे सांच कहो। सूफी बनो तो सांच कहो, साधु बनो तो सांच कहो। इश्क न पीरो रहबर जिसका आदमी वो खर खांच कहो। अरे इश्क न पीरो रहबर जिसका आदमी वो खर खांच कहो। सांच कहो रे सांच कहो रे, कहो रे सांच कहो रे सांच कहो। साधु बनो तो सांच कहो, स्वामी बनो तो सांच कहो। एजाज का कहना मानो तुम, झूठे को झूठा नाच कहो। एजाज का कहना मानो तुम, झूठे को झूठा नाच कहो। सांच कहो रे सांच कहो रे, हप हप सांच कहो रे, कहो रे सांच कहो रे सांच कहो। सुमी बनो तो सांच कहो, साधु बनो तो सांच कहो, स्वामी बनो तो सांच कहो, सूफी बनो तो सांच कहो। ज़बरदस्त ज़बरदस्त। यकीनन हर इंसान खे उअं ई सच ॻाल्हाइणु घुरिजे। सच जे सिवा सिर्फ़ु थोरी देरि जी तकलीफ़ थींदी आहे, न त कूड़ ॻाल्हाइण जे पुठियां एतिरा ई कूड़ ॻाल्हाइणा पवंदा। बिल्कुलु कूड़ जे मुंहं में धूड़। वाकई न त सच हिकिड़ो ॻाल्हाइण लाइ एतिरा कूड़ ॻाल्हाईंदा त पोइ माण्हुनि जी कूड़ ॻाल्हाईंदो ई ॻाल्हाईंदो वेंदो आहे। हिकु दफ़ा सच ॻाल्हाइण में थोरी देरि जो रुकावट आहे रंजिश आहे, पर लेकिन पोइ बाद में अहसासु थींदो चलो ठीकु आहे सच त चई। मुनाफ़िक़त जी पहिरीं निशानी कूड़ आहे। वाकई वाकई सही 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 था चओ। इंसान बि कोशिशि कंदो आहे त अच्छा सभु कंहिंखे कॾहिं कॾहिं कूड़ सिर्फ़ु इंसान खे रुठण खे मनाइण लाइ कूड़ ॻाल्हाइणु घुरिजे। माना अगरि को इंसान हिक ॿिए खां नाराज़ आहे त उन में हिकिड़ो टियों किरदारु जेको अहिड़ो बहितरु थींदो त उहो उन्हनि खे थोरो लीनियर्सी ॾेई करे हल्को फुल्को कूड़ ॻाल्हाए त तव्हांजी तारीफ़ कंदा आहिनि या उन हिसाब सां कूड़ सही आहे। असल में माण्हुनि मां बर्दाश्त ख़तम थी वियो आहे, अदम बर्दाश्त जो दौर आहे। रिश्तनि में नातनि में जिते किथे हर जाइ ते का वॾी ॻाल्हि हूंदी आहे। थोरो जेकॾहिं माण्हू पंहिंजे अना खे मारे त को वॾो मसइलो कोन्हे को। जंहिं इंसान पंहिंजे अना खे मारे थो उन इंसान ज़िंदा थी। अच्छा अॼुकल्ह तव्हां ॾिसो नथा हर इंसान में इहा शइ वधी वई आहे। हर इंसान जज़्बाती थी वियो आहे, नामिफ़्ती थी आहे। अगरि कोई थोरो बि कंहिंसां ॻाल्हाए त उहो मुंहिंजो रिएक्शन उहो डबल ट्रिपल ॾींदा आहिनि। दुनिया जी तबाही जो सबबु जो इहो आहे न, इहो नाकामी जो सबबु इहो आहे। जेतिरो माण्हू बुर्दबार हूंदो इन अलाह मां साबिरीन, अलाह सब्र वारनि सां गॾु आहे। सब्र ऐं शुक्र कंहिं वटि ॿ शयूं इहे अची वियूं न, दुनिया जो कामयाबु इंसान आहे। वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। भाई हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं। हिकिड़ी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी। केरु किथां खपे त तारीफ़ कराईंदा? हैदर अली थो कराए कराची मां। अव्हांखे भरी करे प्रोग्राम सुबुह बहिराणे में कीअं पियो गुज़रे सुबुह ऐं कीअं पियो लॻे प्रोग्राम, छा चवणु चाहींदा? बिल्कुलु बिल्कुलु सुठो पियो लॻे। हिकिड़ी फरमाइश कंदा। जी 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 ॿुधायो। हा लतीफ़ भिटाई जो कलाम ॿुधायो सर खे चवंदासीं। लतीफ़ साईं जो कहिड़ो यकीनन ज़रूरु ॿुधाईंदासीं। जीअं असां प्रोग्राम जे आगाज़ में बि लतीफ़ साईं जे ख़ूबसूरत कलाम सां आगाज़ कयो ज़ाहिद गुल, पर हींअर बि यकीनन उनखे चवंदासीं त यकीन तव्हांखे ॿुधायो। थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। जी ज़ाहिद ॿुधायो छा था ॿुधायो? हाणे तव्हांखे वरी ख़ूबसूरत रंग को ॿुधायूं था। जी जी कहिड़ो ख़ूबसूरत रंग। तव्हांजा सभु रंग ख़ूबसूरत थी विया आहिनि। अलाह साईं जी हर ख़लक़ियल जेकी शइ आहे उहो सभु ख़ूबसूरत थी आहे। इंसानु जेको हिक ॿिए खे सम्झे सोचे त उन्हनि में इहा ख़ूबसूरती ई हूंदी आहे। मिज़ाजनि तबियतनि ऐं केयर करणु ऐं ख़ासि हुते वॾनि जो जेको आहे एहतराम करणु, नंढनि सां प्यारु करणु। मोहतरम हकीर हुज़ूर रिंद साहब जो कलाम टीवी चैनल ते मक़बूल गीत आहे मुंहिंजे आवाज़ में, तव्हांखे ॿुधाईंदा। वाह वाह। पहिरियों मां हिकिड़ी कॉल वठी वठां। गिरिमाज़ साहब माज़रत साहब। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? जी आदि प्रोग्राम तमामु भलो आहे। महिरबानी भाउ पंहिंजो तारुफ़ त करायो।
केर किथां खां? निसार अहमद पिताजी ॻाल्हायां थो। अव्हांखे भली कार। जी जी, छा चवंदा, कीअं पियो लॻे प्रोग्राम तमामु सुठो आहे तव्हांजो। जी महिरबानी महिरबानी। जी ऐं कहिड़े शहर खां? जी पने आकिल खां। पने आकिल खां वॾी महिरबानी। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। सुबुह कीअं पई गुज़रे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह तमामु भली गुज़रे भई। जी जी वॾी महिरबानी। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। जी ज़ाहिद बिस्मिल्लाह कयो। माण्हू घणा मुल्क में पर मिलना मुहब मिठो। ये मुंह न ॾिठो को तालिब मौला मुल्क में। ओ अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। कंहिं जे मारण लॻ खोलिया वार थई। अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। कंहिं जे मारण लॻ खोलिया वार थई। कंहिं जे मारण लॻ खोलिया वार थई। अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। छा हुस्न छा नाज छा अंदाज़ या। छा हुस्न छा नाज छा अंदाज़ या। अख गज़ब जी कहरी कातिल यार थई। अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। कंहिं जे मारण लॻ खोलिया वार थई। अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। कित नजर तोखे लगे न ख्याल कर। कित नजर तोखे लगे न ख्याल कर। छा गिचीअ में सोनो पातो हार थई। कंहिं जे मारण लॻ खोलिया वार थई। कंहिं जे मारण लॻ खोलिया वार थई। अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। गुरबत जे में हकीर आहे कुठल। ओ गुरबत जे में हकीर आहे कुठल। रिंद जी भारत सदा सरकार थे। रिंद जी भारत सदा सरकार थे। कंहिं जे मारण लॻ खोलिया वार थई। कंहिं जे मारण लॻ खोलिया वार थई। अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई। ओ अजवरी कंहिं लहे कया सिंगार थई।
अच्छा ज़बरदस्त ज़बरदस्त हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं। हेलो सलाम अदी वालेकुम सलाम भेण तव्हां ख़ुशि आहियो अदी? बिल्कुलु ठीकु ठाक भाउ ॿुधाए पंहिंजो तारीफ़ कराईंदा केरु किथां खां? अदी अलीगुल भट्टी सदर कराची आर्मी खां ॻाल्हायां पियो। तव्हां सां मां तक़रीबन प्रोग्राम में जॾहिं बिल्कुलु बिल्कुलु असांखे यादि आहे, सिंध जा महिरबानी। जेके मक़बूल ऐं जिन खे असां सदा ज़िंदा रहण वारा फनकार घुराईंदा आहियूं, पोइ मां मजबूर थी तव्हांखे कॉल कंदो आहियां। जीअं अॼु अधु वरी ज़ाहिद गुल साहिबु आयो आहे ॿुधी, मां वटि लफ़्ज़ न आहिनि इन्हनि जे लाइ तारीफ़ जे लाइ, छो की तमामु असांजा मक़बूल ऐं साईं असांजे उस्ताद मिसरी फ़कीर साहिब जा फर्ज़ंद आहिनि। अलाह ताला हिननि खे जेको आहे न हीअ दात ॾिनी आहे, जेको आहे हीअ अॼुकल्ह राग असां हीअ ख़तमु थींदो त हुन जेके हीअ संभाली था अचनि। ऐं जेको आहे मां अदी जेको आहे ॿियो अदी इहो फरमाइश हिकिड़ी कंदुमि मथे सां जेको आहे अॼु मुंहिंजी माउ जी जेको आहे 20 वर्सी आहे जेको आहे हिन दुनिया में, त अमड़ जे बारे में अदा जन जेको ॿुधाए छॾनि, छो त अॼु मुंहिंजे घर में जेको आहे अम्मनि जी जेको आहे तमामु घणी हिकिड़ी दुआ वग़ैरह हले त तीअं यादि हुनजी माउ त ईअं लॻे थी जीअं अॼु ई वई आहे, जहिड़ा उहो साल अचे थो त उनजे बारे में जेको आहे न त ज़ाहिद गुल साहिब सां ॻाल्हाईंदुमि थोरो इजाज़त हुजे त। अस्सलाम वालेकुम भाउ। अदा वालेकुम सलाम भाउ ज़ाहिद गुल साहिब ख़ुशि आहियो अदा? अल्लाह जो करम आहे भाउ, तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अदा हूं अॻु में तव्हां सां हिकु ॿ चकर ॻाल्हाए चुको आहियां अदी जे ज़रिए ई, जेको आहे तव्हां तमामु बहितरीन ऐं तव्हांजा सदा बहार कलाम आहिनि जेके सदा जेको आहे मां सम्झां थो कॾहिं बि विसरण वारा न आहिनि। अॼुकल्ह ॿार नसल अहिड़ी अची वई आहे जिन खे फटाफट गुलूकार वारा कलाम वणनि था। हीअ तव्हां वारा जेको न असांजी उमिरि वारनि माण्हू खे जो सुकून थो अचे, हीअं तव्हां कलाम पे चओ त तव्हां यकीन करो मां अमड़ लाइ रुआं वठो, पर तव्हां जे कलाम जे ज़हन में हलियो त मां विसरी वई मूंखां, तव्हां एॾो मूंखे तव्हां पसंदि आहियो। तव्हां माण्हुनि जे करे असीं आहियूं ऐं हमेशह असांजी कोशिशि इहा रही आहे त असीं पंहिंजे पीउ प्यारनि खे का सुठी शइ ॾियूं। असां अञा ताईं पंहिंजे ज़मीर जो सौदो न कयो आहे। तव्हांखे ज़िंदगी ॾे तव्हां पौधा लॻायो, कुझु अहिड़ा पौधा लॻायो जेके असांजी अचण वारी नसल खे कमु अचनि, उन्हनि खे तव्हांजो सायो मिले। ज़बरदस्त, थैंक यू वरी वरी महिरबानी अलाह तव्हांजी पाण खे जॾहिं नसीब करे। पर हीअं न हलंदासीं हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी वापसि ईंदासीं त जेको बि कलाम आहे तव्हां हुनजी टिकट कंदो। पर नाज़रीन हीअ प्रोग्राम सतावन कयो आहे लू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी हिकिड़ी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था। ऐं हुन सां गॾु गॾु मेरे देश का बिस्किट गाला काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के लू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घरु वेठे लातादात इनामात ऐं करोड़पति बणिजी सघो था। ऐं सां गॾु गॾु मेरे देश का बिस्किट काला गाला में आहे बेदे ऐं कणिक जो बहितरीनु मिलाव जेको तव्हांखे ॾिए थो रिवायती ज़ाइको ऐं लज़त। यकीनन हमेशह इंसानु हर नई नई शयूं ट्राए कंदो आहे। हिकिड़ी साॻी शइ हुजे त इंसानु बोर बि थी वेंदो आहे, त इन महिल असां घर जी ड्रेसिंग जे हवाले सां बि कोशिशि कंदा अगरि सुफ़ो हिते पियो त ॿिए हंधि खणी रखो त मिज़ाज थोरो चेंज थी वेंदो आहे। रूटीन में इंसानु हमेशह बोर ई थींदो आहे, पोइ उनखे लॻंदो आहे त शायदि आउं बिल्कुलु अजायो आहियां या मुंहिंजी ज़िंदगी जो को मक़सदु ई कोन्हे। लेकिन अलाह साईं हर इंसानु हर जेकी बि मख़लूक आहे सॼी दुनिया में हर कंहिंजो को न को मक़सदु ज़रूरु आहे। अगरि तव्हां कंहिंजी भलाई कयो था त यकीनन तव्हांजो मक़सदु उनजी भलाई करण जे लाइ हूंदो। अगरि इहा इंसान तव्हां कहिड़ी अहिड़ी अचीवमेंट हासिलु कयो था त उहा बि तव्हांजी माना हिकिड़े मक़सद में ई शामिलु थिए। त कॾहिं बि पाण खे इंसानु ईअं न सम्झे त को बेमक़सदु जेको आहे इहा मायूसी सही न हूंदी आहे। उमेदु रखिजे इंसान को हिकु दफ़ा अगरि पंहिंजे कंहिं न कंहिं मक़सद में तव्हां लॉस थियो था या तव्हां अॻिते नथा वधी सघो त चलो ठीकु आहे त 3 दफ़ा ट्राए करण खां पोइ मे बि तव्हांजे लाइ उहो सूटेबल न हुजे, वरी टर्न करे वञी करे पासे वञो। पर हींअर ज़ाहिद गुल सां गॾु मौजूदु आहिनि, हलूं था उन ॾींहुं त हाणे असांखे कहिड़ो कलाम ॿुधाइनि था। जी ज़ाहिद हाणे तव्हांखे महर डिबाई साहिबु सिंध जी सूं तमामु वॾो नालो आहे, माण्हू हुनखे तमामु घणो पसंदि कनि था। असां हुनजी शाइरी खे हिकिड़े नए रंग में अंदाज़ में पेश कयो आहे जेको तव्हांजी ख़िदमत में पेश कयूं था। यकीन इन उमेद सां त असांजा जेके चाहींदड़ ऐं ॿुधंदड़ उनखे ज़रूरु मज़ो ईंदो ऐं उन्हनि खे पंहिंजा दर्द ऐं सूर यादि ईंदा। केतिरो जीअण लाइ भोगणो तो पवे, दिल खे टांडल मथां टचकणो तो पवे। केर कंहिंजा ढिबाई उघे लुढ़क थो, ओ पाणी बस पाण सां परचणो तो पवे।
के दर्द मिलिया अहिड़ा जेकी न सलण जहिड़ा के दर्द मिलिया अहिड़ा जेकी न सलण जहिड़ा जियूं त पिया दुनिया में जियूं त पिया दुनिया में पर न यूं जीअण जहिड़ा के दर्द मिलिया अहिड़ा जेकी न सलण जहिड़ा जियूं त पिया दुनिया में पर न यूं जीअण जहिड़ा के दर्द मिलिया अहिड़ा जेकी न सलण जहिड़ा ओ जेकी न सलण जहिड़ा जंहिं ॻोठ में जावासी तंहिं ॼमण सां सूर ॾिना जंहिं ॻोठ में जावासी तंहिं ॼमण सां सूर ॾिना अॼु ॻोठ अबाणे मां ओ अॼु ॻोठ अबाणे मां तीरासी लॾण जहिड़ा के दर्द मिलिया अहिड़ा जेकी न सलण जहिड़ा ओ जेकी न सलण जहिड़ा हालात जे मजबूर आबल्द ज़बान कई हालात जे मजबूर आबल्द ज़बान कई जे कुछऊं त थियूं काफ़िर जे कुछऊं त थियूं काफ़िर तॾहिं न यूं कुछण जहिड़ा के दर्द मिलिया अहिड़ा जेके न सलण जहिड़ा के दर्द मिलिया अहिड़ा जेके न सलण जहिड़ा मखमूर निगाहुल सां अॼु एॾो प्यारो जो मखमूर निगाहुल सां अॼु एॾो प्यारो जो मस्जिद में ज़ागिद ठुप अॼु न यूं वञण जहिड़ा के दर्द मिलिया अहिड़ा जेकी न सलण जहिड़ा के दर्द मिलिया अहिड़ा जेके न सलण जहिड़ा हिन महर ढिबाईअ खे मिट माइट छॾे सभया हिन महर ढिबाईअ खे मिट माइट छॾे सभया पर सेब जुदा थी विया पर सेब जुदा थी विया न छिजण जहिड़ा के दर्द मिलिया अहिड़ा जेके न सलण जहिड़ा
जियो त प्या दुनिया में, जियो त प्या दुनिया में, पर ना यूं जीण जहिड़ा के दर्द मिलिया अहिड़ा जेके न सलण जहिड़ा, जेके न सलण जहिड़ा। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अॼु भला असांजो प्रोग्राम सुबुह भरण में अची करे कीअं लॻो ज़ाहिर? तमामु सुठो लॻो। ऐं उमूमनि ईअं हूंदो आहे त असांजो टाइम महदूद हूंदो आहे। अॼु असांजी जेके दिलि जी ॻाल्हि काफ़ी सारी उहा बि मंदरियाम ते अची सुठी कचहरी बि थी, महफ़िल रुहान सभु शइ तमामु ख़ूबसूरत लॻो। लेकिन असांखे बि इलाही ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह भरण में शामिलु थियो। तव्हांजी असांजी सॼी टीम जी वॾी वॾी महिरबानी। पर हाणे वक़्तु थियो असांजे प्रोग्राम जी पुॼाणी जो, पंहिंजे व्यूवर्स खां मोकिलाइन कंदमि पर लेकिन वेंदे वेंदे हिकिड़ो ज़रूरु गीत तव्हांखे ॿुधासीं। ये त नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुॼाणी ते पहुतो। हमेशह ख़ुशियूं ॾियो, ख़ुशी वठो ऐं इन प्रोग्राम सां तावन कयो। लू बिस्किट तव्हां सभिनी लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था। हुन सां गॾोगॾु मेरे देश का बिस्किट गाला। इंशाअल्लाह जेको सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, तेसि ताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त। दुआनि में यादि, लेकिन वेंदे वेंदे ज़ाहिद कुल खां हिकिड़ो ख़ूबसूरत ॿियो कलाम ॿुधासीं। जी ज़ाहिद, तव्हांखे पंहिंजी शाइरी ॿुधायूं था, ख़ूबसूरत शाइरी। जी सजण तूं म छॾे ज आऊं जियां तुंहिंजे आसरे, सभई सपाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज, दोस्त दिल न मटेज, ॿियो मुल्क मटियो सभु घोरियो। ओ जेके घेणियूं सजण तोखां धार हुयुसि, जण वरगन जा बीमार हुयुसि, जण वरगन जा बीमार हुयुसि। ओ जेके घेणियूं सजण तोखां धार हुयुसि, ओ जेके घेणियूं सजण तोखां धार हुयुसि, जण वरगन जा बीमार हुयुसि, जण वरगन जा बीमार हुयुसि। ओ जेके घेणियूं सजण तोखां धार हुयुसि, हा जेके घेणियूं सजण तोखां धार हुयुसि। ओ नथे खाइण वणियो, नथे पीअण वणियो, ओ नथे घुमण वणियो, नथे फिरण वणियो, ओ नथे घुमण वणियो, नथे फिरण वणियो। एॾो बेवस ऐं लाचार हुयुसि, एॾो बेवस ऐं लाचार हुयुसि। ओ जेके घेणियूं सजण तोखां धार हुयुसि, हा जेके घेणियूं सजण तोखां धार हुयुसि। चारे कुंडूं मुले ऊंदाग हुई, ओ हेॾे पाणी ओॾे मुले बाग हुई। चारे कुंडूं मुले ऊंदाग हुई, ओ हेॾे पाणी ओॾे मुले बाग हुई। सफ़ा ज़िंदगीअ मां बेज़ार हुयुसि, सफ़ा ज़िंदगीअ मां बेज़ार हुयुसि। ओ जेके घेणियूं सजण तोखां धार हुयुसि, हा जेके घेणियूं सजण तोखां धार हुयुसि। खत पढ़ी पुराना तुंहिंजा पैमा, तुंहिंजो फोटू करे फिरी अखियुनि अॻियां। खत पढ़ी पुराना तुंहिंजा पैमा, ओ तुंहिंजो फोटू करे फिरी अखियुनि अॻियां, ओ तुंहिंजो फोटू करे फिरी अखियुनि अॻियां।
रुनो ज़ाहिद मां ज़ारो ज़ार हुयुस रुनो ज़ाहिद मां ज़ारो ज़ार हुयुस ओ जेके घेरियूं सजण तो पधार हुयुस ओ असीं यारनि जा यार आहियूं असीं यारनि जा यार आहियूं सिर संगत में ॼण लाइ तयार आहियूं आज़माए ॾिसो वफ़ादार आहियूं आज़माए ॾिसो वफ़ादार आहियूं असीं यारनि जा यार आहियूं ओ सिर संगत में ॼण लाइ तयार आहियूं आज़माए ॾिसो वफ़ादार आहियूं आज़माए ॾिसो वफ़ादार